जिडो में रिटायर्ड प्राइमरी उस्ताद जो संदसि लोफर नंढे भाउ जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतिजाज। जिडो लग हयात ख़ास के लिए जे रिटायर्ड मारूफ उस्ताद साईं अब्दुल मजीद ख़ास के लिए संदसि पुट नजमुद्दीन सां गॾु एहतिजाज कयो। इन मौक़े ते साईं अब्दुल मजीद ख़ास के लिए सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त नालो अब्दुल मजीद है। मुझो मसलो इहो आहे त साईं मूंखे लोन सेक्शन कराइणो हो। ऐं हिनखे गॾु वठी वियुसि पंहिंजो भाउ सम्झी। जब्बार सदाफ़ मोहम्मद आरब हिनखे आउं गॾु पाण सां वठी वियो साईं बैंक में। उते हिन छा कयो आहे त मूंखे हिन ॿुधायो आहे त मूं लोन खयो ई कोन्हे साईं। हिनखे वठी वियो हाणे हींअर आउं बैंक वारनि खां स्टेटमेंट वठण जे लाइ वियुसि त हुननि चयो त बाबा तुंहिंजे नाले लोन खयल आहे। हाणे लोन जेको आहे सो हिन अलाए केतिरो खयो आहे साईं। इहा मूंखे बि ख़बर न आहे। हींअर जॾहिं हिते कल्ह टियों ॾींहुं जी मूंखे ॻाल्हि ॿुधायां त हिते साईं मूंखे घर वेठे मार कुट कई हुअसि हिन। उन में ही पाड़े वारा जेके आहिनि हुननि खां जेकॾहिं मां पुछंदो त पाड़े वारा ऐं हींअर बि पंहिंजे घर में वेठो आहियां, उन ई जाइ ते वेठो आहियां। हुतां ही मीर पाड़े मां आयो आहे हासेकार हिते मूंखे मार कुट जेका आहे सा करे वियो आहे साईं। मूं हयात ख़ास के लिए ASI वटि वियुसि। हुन ई वीचारे मूं सां सही नमूने सां हलियो। हिनखे अरेस्ट बि हुन कयो। 2-4 कलाक हिनखे विहारियो हुयसि। उन जो नतीजा शिकल अॼु निकिती आहे त हुन ते अॼु ASI ते प्रेस कॉन्फ्रेंस कराई आहे साईं। माण्हू पंहिंजा मनपसंद वठी हुन ते हिन प्रेस कॉन्फ्रेंस कराई आहे। ऐं बाक़ी ASI जेको आहे सो मूंसां तमामु सुठो रवैयो हलियो आहे साईं। मूंखे का बि हुनखां शिकवा शिकायत न आहे हुनखां। इहो आहे त 24 कलाक ठगी धोखो जुआ साईं। जुआ 24 कलाक हिन वटि जुआरी हूंदा आहिनि ऐं जुआ कंदो आहे ऐं जुआरी हिन वटि हूंदा आहिनि साईं। साईं नशो बि कंदो आहे, शराब बि पींदो आहे साईं। शराब बि पींदो आहे साईं। नशो साईं आऊं सम्झां थो त शायदि बैंक अमलो हिन सां मुलविस आहे साईं। आऊं सम्झां थो त बैंक अमलो हिन सां मुलविस आहे। ऐं हिन खां अॻे जेको आहे सो साल 1.5 साल 2 साल थिया आहिनि साईं। मुंहिंजे पुट खे ही ॿई पीउ पुट जो नालो मुंहिंजो साईं कमरदीन नालो आहे। मुंहिंजो वॾो पुटु आहे महताब अली ऐं जब्बार।